खबर जे सिलसिले के अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयासीं खैरपुर में खैर मोहम्मद जांबड़ू जी रिपोर्ट मुताबिक़ रानीपुर में मोहब्बत आलमी ॾींहं जे मौक़े ते सहाफ़ी इत्तेहाद खैरपुर जे क़ाइम खे 8 साल मुकमल थियण जी ख़ुशी में हिकु शानदार तारीख़ी कन्वेंशन मुनक़द कयो वियो। कन्वेंशन में ज़िले खैरपुर जे 8 तालुक़नि सां वास्तो ऐं रखंदड़ उहिदेदारनि मेंबरनि सहाफ़ हिन वॾे अंग में शिरकत कई। तक़रीब दौरान सहाफ़ी इत्तेहाद जे 8वीं सालगिरह जो केक पिणु काटियो वियो ऐं सहाफ़ियुनि जे विच में भाईपी यकजहती ऐं इत्तेहाद जो अज़म वरजायो वियो। कन्वेंशन जी मेज़बानी तालुके सूबेदार जे सहाफ़ी इत्तेहाद जे सथ कई, जंहिंजी अॻुवाणी सदर अनवर अली नारेजो ऐं सतन सातिर कई। तक़रीब में इत्तेहाद जे चेयरमैन रईस गुलाम सिंह चांग, सदर जमाल महमूद खोड़ो ऐं ॿियनि सीनियर अॻुवाणनि सहाफ़ लाइ कयल ख़िदमतूं, ॾुख सुख में रहण ऐं सहाफ़ जे मसइलनि लाइ कोशिशुनि लाइ ख़िदमतनि खे साराहियो वियो। मुख़्तलिफ़ प्रेस क्लब जे अॻुवाणनि पिणु पंहिंजे ख़िताब में चयो त सहाफ़ी इत्तेहाद गुज़िरियल 8 सालनि खां ज़िले जे सहाफ़नि जे हक़नि तहफ़्फ़ुज़ ऐं फलाही लाइ मुसलसल जदोजहद करे रहियो आहे। हिन इल्ज़ाम लॻायो त हुकुमरान तरफ़ां नंढनि प्रेस क्लब लाइ नज़रअंदाज़ कयो पियो वञे ऐं खेनि ॼाणी वाणी फंडनि खां महरूम कयो वियो आहे। तक़रीब में मुतालबो कयो त खैरपुर ज़िले समेत सॼी सिंध में शहीद सहाफ़ियुनि जे क़तलनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। सहाफ़ियुनि मथां कूड़ा केस ख़तम कया वञनि। शहीद सहाफ़ियुनि जे वारसनि खे माली सहायता ॾिनी वञे। संदसि पोइलनि खे सरकारी नौकरी फराहम कई वञनि। तक़रीब जे आख़िर में सहाफ़ी इत्तेहाद खैरपुर जे नए ज़िले बाडी जो ऐलान कयो वियो, जंहिं मुताबिक़ सरपरस्त आला रईस गुलाम सिंह चांग, सदर जमाल महमूद खोड़ो, सीनियर नायब सदर यासीन राजपुर, नायब सदर कादिम हुसैन जोणे जो मंसूर खंड, जनरल सेक्रेटरी डॉक्टर खैर मोहम्मद आमिर, ज्वाइंट सेक्रेटरी उमर दीन मलको, डिप्टी जनरल सेक्रेटरी शबीर जाफरी, फाइनेंस सेक्रेटरी हाकिम अली सिंधु भट्टी, इतरा सेक्रेटरी जाहिद मितलो, हाफिज सेक्रेटरी आबिस हुसैन शरो, एग्जीक्यूटिव कमेटी मेंबरनि में हुसैन बख्शो, वाइस चेयरमैन मियां असदुल्ला चन्ना, मेंबर गदा हुसैन समो, गुलन जांबड़ो, साथिन महमूद सुमरो, हशमत जांबड़ो समेत ॿिया। आख़िर में नए चूंडियल बाडी खे मुबारकूं पेश कई वयूं ऐं उमीद ज़ाहिर कई वई त हू सहाफ़ियुनि जे हक़ जे तहफ़्फ़ुज़ लाइ अॻु खां वधीक सरगर्म किरदारु अदा कंदा।